इत जो पी भी वियो नबी न पई वई हाणे जेकर ॾाढ़ी हयई न ईंदो सां मारो हिकिड़ो खत्म दरिया खान मौत खां खौफ तो थी न विसामी वियो आहीं दरिया खान अलाए मरण जे लाइ तयार थी वञ दरिया खान अचई थी बेगा तोखे हिकिड़ो कमु चयो हुन जो छा थियो? हाउ आशमा सॼो ॾींहुं शामिर ऐं बंगुल खे ॻोल्हियो अथमि पर ॿई ॼणा ईअं गुम थी विया आहिनि ॼण गॾा जे मथे तां सिंग। अड़े सफ़ा हाल ई कोन्हे बेगा तोखां शामिर ऐं बंगुल नथा लभनि। किथां लभंदा भाऊ आशमा बंगुल जा माण्हू ॾींहुं राति ॻोठ ते पहिरो पिया था ॾियनि मूंखे त ॻोठ में दाख़िल थियण ई नथा ॾियनि। पोइ इहो कमु कीअं थींदो जेसिताईं बंगुल ऐं शामिर लभनि ई नथा त उन्हनि सां विड़ी कीअं सघंदासीं? भाऊ आशमा हिकिड़ो कमु थी सघे थो। उहो वरी कहिड़ो कमु? बंगुल जो पुटु वते थो सॼो ॾींहुं रुलंदो हिकिड़े ॾींहुं मां बि ॾिठो सरदार साईं जी ज़मीन में घुमंदो पियो अथई। बेगा तो बंगुल वारे छोरे खे बनीअ जे कहिड़े हिसे में ॾिठो? ओ पुछड़ी वारी ज़मीन ते जितां राजुल भाॼी पटण वेंदी आहे। ने छोरे जी इहा हिमत जो असांजी जागीर में पियो थो घुमे? हा भाऊ आशम छोरो वॾो बिशनी अथई मूंसां हिकिड़ो दफ़ो विड़ियो बि आहे मूं छोरे खे दाबा साबा ॾेई भॼाए बि छॾियो। ठीकु आहे बेगा हाणे मां इन बंगुल वारे छोरे जी जांच कंदुसि। चङो भाऊ आशम मां बि हाणे वञा थो रंधिणे में पंहिंजी ख़ुदा बख़्शे का मदद करायां। हल हल वञ। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अचो बहादुर खान मूंखे तव्हांजो इंतज़ार हो। सूबेदार सखिया ख़ैर त आहे तूं मुंहिंजो इंतज़ार पियो करीं? शेरू लाइ का फोन आई चयूं पिए त बहादुर खान अव्हां सां मिलण ईंदो उन करे मां तव्हांजो इंतज़ार पियो कयां। हा सूबेदार सखिया शेरू असांखे खपे 10 लख त सरकार जो इनाम रखियल अथसि बाक़ी अॻिते पाण सम्झो था। सूबेदार सखिया तोखे घणो खपे तूं ॿुधाए सही। वैसे बहादुर खान एतिरो कुझु मिले जो मूंखे बि उन मां कुझु अचे जे न त मूंखे इहो सौदो वारे में न आहे। जेकॾहिं सुभाणे मां शेरू खे फुल फ्राई करे छॾींदुसि पोइ बि मूंखे इनाम जा 10 लख रुपया मिलंदा। ठीकु आहे सूबेदार साहब मां घर वञी सलाह करे तोसां मामलो तइ थो कयां। ठीकु आहे तव्हां भली वञी सलाह कयो मां तव्हां जहिड़ी ॾाड़ीअ खां इनकार नथो करे सघां। त पोइ तुंहिंजो मसइलो हल करे मां तोखां शेरू वठी ईंदुसि। पर इस बहादुर खान ॻाल्हि ॿुध 15 ॾींहं मां तव्हांजो इंतज़ारु कंदुसि 16 ॾींहं शेरू फुल फ्राई थी वेंदो। ठीकु आहे दादा ठीकु आहे खुदा हाफ़िज़। हाल ई कोन हाजी शरीफ़ अचायो तो दरिया खान खे छॾे ॾिनो कल्ह जहिड़ो वारो तोखे अलाए मिले अलाए न मिले ऐं शमू हिकिड़े पिस्टल सां कहिड़ो मुक़ाबिलो करे आ। मूंखे इन दरिया खान खे मारणो कोन हो मूंखे हुनखे मार जो को बि इरादो कोन्हे। पोइ अजाया हथियार खणी छो हले दरिया खान जे जूअ में? गुलज़ार मूं तोखे चयो न मिड़ई मूंखे हुनखे दाबो ॾियणो हो। दाबे ॾियण जी कहिड़ी ज़रूरत हुई?
तू फट मारे अची आ दरिया खान के कीअं मारिया दरिया खान खे गुलज़ार? दरिया खान बहादुर जो पीउ आहे। जेकॾहिं हुनखे मारींदुसि त बहादुर बचो यतीम थी वेंदो न। जेकॾहिं दरिया खान खे तो न मारियो त पंहिंजी भेण जो पलांद कीअं कंदे? मां शमशाद बेगम खे मारे पंहिंजी भेण जो पलांद ज़रूर कंदुसि, छो त मुंहिंजी भेण जे मौत जो सबबु इहा शमशाद बेगम ई आहे। उन ई दरिया खान सां गॾिजी मुंहिंजी भेण खे मारियो। जेकॾहिं दरिया खान खे मारींदुसि त बहादुर पुट जो मयारी थी पवंदुसि ऐं मां बहादुर जो मयारी थियणु नथो चाहियां। अच्छा, हाणे मां समझी वियुसि। सुखे खे मूं पंहिंजे हिफ़ाज़त लाइ दरख़्वास्त ॾेई छॾी आहे। पोइ बि मां तोखे ज़रूर मारींदुसि। ज़िंदगी अज़ाब थी वेंदी बहादुर। पोइ बि तोखे मारींदुसि। बहादुर शबू ला मारो खत्म ही साथो झरपट। हाँ, अॻिते बहादुर खान खे न मारो त ॾिनो छा? शमशाद रत कमरो सपा बैठी बैठी। शमू अदा 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 माफ़ कजई, मां तुझी हिफ़ाज़त न करे सघियुसि। शमू अदा शमू अदा अदा क्यों खोल अदा अदा मूंखे अकेलो न करे वञे। शमू शमू
बहादुर तुझे छा कयो की मारे छड़ी लथो लठा को माफ़ कजांइ बाबा साईं, जो इन कम करण में मूंखे देर थी वई। बहादुर तो शम्मूअ खे मारे पंहिंजो पाण लाइ वॾियूं मुसीबतूं पैदा करे छॾियो। मरी बहादुर तुझो हाणे ख़ैर ना है तो मुझे भाउ खे मारियो है। हाँ तोखे जीअरो कोन छॾींदसि। बाबा साईं, मां तव्हांखे चवंदो हुयुसि न त ही औरत असांजी दुश्मन आहे। ही औरत न पर हिकु ॾैण आहे, ॾैण। बहादुर मरियो, मुझे जिगर मरियो, शमशाद मुझे पुत्र मरियो। बेगम तमारो ही हिकिड़ो खत्म। सब मरिया, सब मरिया। मुझे गुलशन चाहिए, घर तबाह दियो मुझे, घर तबाह दियो। जीअण जो को हक़ कोन्हे, को हक़ कोन्हे, को हक़ कोन्हे, को हक़ कोन्हे। मान के अड़ी अड़ी सरी ना काल त ॿुध तो छो खणी मोह अहिड़ो कयो वारो न कई छॾाए वई थी ख़ैर त आहे। अदी बसरा घर फिर से खाइण थो अचे, घर मां रौनक ई हली वई आहे। पहिरियां असलम जे टहक गूंजंदा हुया हिन घर में। अहिड़ियूं ठिकालियूं करे पई मड़ असलम न रुगो तुंहिंजो पुटु हो पर हिन सॼे ॻोठ जो नको बसड़ीअ मरे। इंसान वेचारो बेवस आहे, छा थो करे सघे। बेकार हज़ार ज़रीना करे त करे छा, मीरा जे वञण खां पोइ बि रुञत वाका पई करे। आई ॾिठी त इन्हे मीरा सिर खयूं सरदार जे वारस जो। इहा मलामत सॼी तव्हांजे मथां हई, वरी बि खणी रब इहा छिप टारियव, वरी बि तूं फ़ाइदे में आ। हा अदी बसरा फ़ाइदो वरी कहिड़ो, ॾींहं गुज़रंदे देरी कान थी थिए। ये 3 महीना 10 ॾींहं चपटी वॼाईंदे गुज़री वेंदा।
पोइ इज्जत पूरी करे मीरा अची वरी हिते ठका कंदी। पर न सरीना, तूं बि बोलियल आहीं। मीरा हवेलीअ जा सुख छॾे हेॾे काॾे ईंदी सुञ में। हाणे अमड़ मीरा सरदार साईं जी नुंहुं आहे। हाणे सरदार साईं जी मरण खां पोइ सॼी मिल्कियत पंहिंजे हवाले कंदी, पारसियाणी थी वेही रहंदी। इन जो मतलब त हिन निभागीअ मां असांजी जान सॼी उमिरि कोन छुटंदी। ज़रीना करे त करे छा? ओ सरीना, आस्ते ॻाल्हाए, भितन खे बि कन थींदा आहिनि। माई अॻे चवंदा हुआसीं त मीरा चोट जी निभागी आहे, पर हाणे मीरा लखनि से मथो धोयूं वेठी आहे। हाणे इन्हे जे लाइ इहे लफ़्ज़ न चओ। इन्हे मीरा जे करे तव्हां बि हाणे अमीर थी वेंदव। बसरा, तूं सच थी चवीं या मश्करी थी करीं? अरे सरीना, मुंहिंजो चवण वठो, हलूं हली मीरा जी चमचागिरी कयूं। माई तेरी वाह लॻे तंहिंखां मोह ॾिजे। हलो हलो, मन को चालू थिए। हा दी बसरा, तूं चवीं थी त हल त हलूं। हा अचु, देर न कर, हल अचु त तकड़ियूं मोटाऊं। हाजी शरीफ शिकार पाण ही पंजोड़ में फाथो अथई। बंगुल खान जो पुट साजिद रेसे हल त बबाणे हलो। पंहिंजी ज़मीन खत्म थी चुकी आहे। ये ज़मीन सरदार शाह जमान जी आहे। ओए छा थी पियो? मौला जी दुनिया है क्या ॾिसूं? रेसे सरदार शाह जमान जो पुट क़त्ल थी वियो आहे ऐं सरदार जो सॼो शक अवां ते आहे। जे सरदार जे माण्हुनि ॾिठो न त जहिड़ो थी पवंदो। क़त्ल थियो त पोइ मां छा कयां? जेकॾहिं विड़िया त विड़ंदासीं, अहिड़ो त जहिड़ो ई सही। रेसे खाॿे पासे खां ॿेलो आहे ऐं ॿेले में धाड़ेले बि रहंदा आहिनि। ॾिस मोटण जी कर, न त पंहिंजी यारो यारी अथई। दोशू अड़ेलनि खे वरी 4 हथ हूंदा आहिनि छा? साजिद खान दाड़ेलनि खे हथियार बि हूंदा आहिनि। अड़े त पोइ पंहिंजी गाॾी में बि त गन आहे न, त पोइ डिॼी छो थो? हल त हलूं। सरदार साहब, मूं वॾे पैमाने ते जांच शुरू कई आहे ऐं पंहिंजे वसां घटायो न आहे, पर का बि ख़बर कान थी पए त रईस शाह ज़ेब जे क़त्ल में केरु मुलविस आहे ऐं केरु मुलविस न आहे। सुखिया मुल्ज़िम खे मुजरिम साबित कर। कंहिंजो कमु आहे, तुंहिंजो या अदालत जो? अदालत जो। त पोइ तूं कहिड़ी जांच करे रहियो आहीं?
मुल्ज़िम केर आहे ऐं मुजरिम केर आहे? तुझो कम कहिड़ो आहे? मुल्ज़िम खे गिरफ़्तार करे अदालत सगोरी में पेश करण। सुखिया, हिक ॻाल्हि कन खोले ॿुध। जॾहिं त मूं FIR में मुजरिमनि जा नाला लिखाया आहिनि त पोइ उन्हनि खे गिरफ़्तार केर कंदो? तूं या मां? उन्हनि मुजरिमनि खे गिरफ़्तार करे अदालत सगोरी में छो न पेश कयो अथई? जेकॾहिं अदालत सगोरी उन्हनि मुजरिमनि खे बाइज़त बरी करे थी, मां तोखे मयार कोन ॾींदुसि। जेको तुझो कमु आहे उहो तूं कर, बाक़ी जज थियण जी कोशिश न कर। छा चयो मूं? जज थियण जी कोशिश न कर। सुखिया, तो अञा ताईं इन बंकुल शामी रखे गिरफ़्तार छो न कयो आहे? छो न गिरफ़्तार कयो अथई? सरदार साहब, बंकुल ऐं शमीर ॿई बेगुनाह आहिनि। तुझी अदालत उन्हनि ॿिन्ही ॼणनि खे बाइज़त बरी करे छॾियो। वाह सुखिया खान, वाह। तुझे हूंदे इन मुल्क में अदालत सगोरी जी का भी जरूरत न आहे। इन मुल्क में सब फैसला थाने जा सूबेदार कंदा। सरदार साहब, मुंहिंजो इहो मतिलब न आहे। मतलब? छा मतलब? बंद करिए पंहिंजूं मनमानियूं, पंहिंजूं हदूं न ओरांकियो। जेको तव्हांजो पंहिंजो कमु आहे उहो ईमानदारीअ सां कयो ऐं अदालतुनि खे पंहिंजो कमु करणु ॾियो। हलियो वञे हितां। बंकुल ऐं शामीर खे गिरफ़्तार करे शामीर सां गॾु अदालत में पेश कर। हलियो वञ। कंडन जिया